शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ वेटनरी एंड एनिमल साइंसिस सकरन के एडमिशन इंचार्ज इंजीनियर अज़ीज़ अहमद जमाली की पधराई मूजिब यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ एंट्रेंस टेस्ट आचर जे ॾींहुं क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह, रावलपिंडी और कोयटा में हिक ई वक्त थी रही है। इन सिलसिले में वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद फारूक हसन ॿुधायो त पहिरियों भेरो ॿाहिरिनि मुल्कनि जा शागिर्द यूनिवर्सिटी में दाख़िला लाइ अची रहिया आहिनि, जंहिं लाइ एंट्रेंस टेस्ट हिक ई वक़्तु 3 सूबनि में वठी रहिया आहियूं, जेका 10 दिसंबर 2023 ते थी रही आहे। हिन वधीक ॿुधायो त एंट्रेंस टेस्ट में सिंध सूबे जा शागिर्द क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह में, जॾहिं त बलोचिस्तान जे शागिर्दनि लाइ यूनिवर्सिटी ऑफ बलोचिस्तान कोयटा ऐं पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा जे शागिर्दनि लाइ टेस्ट सेंटर एरिड एग्रीकल्चर यूनिवर्सिटी रावलपिंडी में रखी वई आहे।